जय झूलेलाल। सभ खां पहिरीं त मां अॼु जे हिन शुभ मौक़े ते यानी कवि मास्टर रांझन जे 101 जनम ॾींहं जे मौक़े ते तव्हां सभिनी खे वाधायूं थी ॾियां। कवि मास्टर रांझन जा लिखियल गीत कलाम पंजड़ा मूं नंढे हूंदे खां ॿुधा आहिनि ऐं कुझु मूं ॻाया बि आहिनि। तंहिं करे इहा मुंहिंजे लाइ तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त मूंखे अॼु उन्हनि जे बारे में ॻाल्हाइण जो कुझु मौक़ो थो मिले ऐं इन लाइ मां संगीता दीदी जी तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। असां जेकर कवि मास्टर रांझन खे ऐतिहासिक फ़नकार चऊं त इहो शायदि उन्हनि लाइ अप्रोप्रिएट टाइटल हूंदो, छो त हर हिकु जातीअ में वक़्त जे मुताबिक़ संत, साहित्यकार ऐं फ़नकार जनम वठंदा आहिनि ऐं अहिड़ा के फ़नकार थींदा आहिनि जेके उन जातीअ जी रूह बणिजी वेंदा आहिनि। संदन कयल शानदार कम जे लाइ पीढ़ी दर पीढ़ी उहे मशहूरु रहंदा आहिनि। अहिड़े फ़नकार में गीतकार संगीतकार मास्टर रांझन जो पंहिंजे गीतनि कलामनि ऐं भॼननि जे करे अॼु बि असांजे विच में ज़िंदा आहिनि। इहा असां सिंधियुनि जे लाइ या सिंधी समाज जे लाइ ॾाढी फ़खुर जी ॻाल्हि आहे। संदनि खे नंढपण खां ई शौक़ु हो त सिंधी पंजड़ा बि लिखंदा हुआ, गीत बि लिखंदा हुआ, भॻवान जी साराह बि लिखंदा हुआ ऐं पाण गीत संगीत में बि हुआ ऐं ॻाईंदा बि हुआ। त उन्हनि एतिरे क़दुरु सुठा पंजड़ा लिखिया आहिनि जो उहे अॼु बि क़ाबिल तारीफ़ बयानु कया वेंदा आहिनि। उन्हनि जे इन शुभ मौक़े ते 101 जनम ते मां तव्हांखे उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा पंजड़ा ॿुधायां। के जेके ॾाढा मशहूरु थिया उहे आहिनि मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, अलाए जे छा में राज़ी आ, तूं मुंहिंजो साईं, मुंहिंजा ज्योतियुनि वारा लाल, अॼु चंड जो आ ॾींहुं। त अॼु मां तव्हांखे इहो ई पंजड़ो थोरो पढ़ी ॿुधायां थी। अॼु चंड जो आ ॾींहुं, मुंहिंजा ज्योतियुनि वारा लाल, अॼु चंड जो आ ॾींहुं, अॼु चंड जो आ ॾींहुं, अॼु झूलण जो आ ॾींहुं। मां त वाट पई वाछायां, इहो कॾहिं ईंदो ॾींहुं। जेको तुंहिंजे दर ते ईंदो, मन जूं मुरादूं पाए वेंदो। खुलिया भाग तिंजा जिन लातो तोसां, मुंहिंजा ज्योतियुनि वारा लाल, अॼु चंड जो आ ॾींहुं। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त मास्टर कवि रांझन जा पंजड़ा न फ़क़ति भारत में या हिंदुस्तान में पर देश विदेश में जिते बि सिंधी पखिड़ियल आहिनि उते ॾाढा मशहूरु आहिनि ऐं पसंदि कया वेंदा आहिनि। केतिरनि ई गायकनि पिण मास्टर रांझन जा पंजड़ा पंहिंजे सुरनि सां सवारिया आहिनि। चालीहे साहिब जा विर्त हुजनि या बहिराणा हुजनि, मास्टर रांझन साहिब जा पंजड़ा हर कंहिं ज़बान ते हूंदा ई आहिनि। मास्टर रांझन जे गीतनि खे पद्मश्री दादा पंजवाणी ऐं भगवंती नावाणी ऐं ॿियनि केतिरनि ई कलाकारनि या सूफ़ी गायकनि पंहिंजो आवाज़ ॾिनो आहे। दादा राम पंजवाणी ऐं मास्टर कवि रांझन जी जोड़ी त केतिरा साल सिंधी संगीत ते राज कयो। मास्टर रांझन देश विदेश में प्रोग्राम ॾींदा हुआ ऐं उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो त इष्ट देव पंहिंजे इष्ट देव झूलेलाल साईं ऐं सिंधी ॿोलीअ जो मान वधाइनि ऐं उहो उन्हनि बख़ूबी कयो ऐं इन करे हू हमेशह ऐं सदा यादगार रहंदा। मास्टर रांझन जा पंजड़ा इन करे बि मशहूरु थिया छो त उन्हनि जी ॿोली जेका आहे, जेके उहे अखर यूज़ कंदा हुआ उहे तमामु सवला हूंदा। तंहिं करे नंढे में नंढो ॿार जेको सिंधी संगीत सिखे थो या ॿुढे में ॿुढो, सभिनी खे मास्टर रांझन जा लिखियल पंजड़ा ॾाढा वणंदा आहिनि ऐं उहे सवला बि हूंदा आहिनि। मूंखे लॻे थो जेतिरा बि असांजा सिंधी गायक आहिनि उन्हनि पंहिंजी शुरूआति घणो करे कवि मास्टर रांझन जे गीतनि सां ई कयो आहे, पंजड़नि सां ई कई आहे। त हीअ असांजे लाइ वरी मां चवंदसि त तमामु फ़खुर जी ॻाल्हि आहे त अहिड़ो शख़्स, अहिड़ी शख़्सियत असां सिंधियुनि जे विच में रही आहे ऐं अॼु उन्हनि जे 101 जनम जे ॾींहं ते मां बेहद ख़ुशीअ सां कोशिशि कयां थी त तव्हांजे साम्हूं उन्हनि जो लिखियल ई पंजड़ो पेश करे सघां, जेको तव्हां सभिनी खे बि ईंदो आहे त तव्हां पंहिंजे घर में वेठे वेठे बि मूंसां गॾु ॻाए सघो था। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलो पायां थी मां ज़िंद पीर ते, बासियूं बासियां थी मां ज़िंद पीर ते। ज्योतियुनि वारा लाल उॾेरा की कनि था
तो दर भेरा तुंहिंजी महर अमीर फ़क़ीर ते, तुंहिंजी महर अमीर फ़क़ीर ते, पलो पायां थी मां ज़िंद पीर ते। रांझन चवे हीअ आसा मुंहिंजी, हिम्मत ॾेई करां शेवा तुंहिंजी, छोजो नाहे भरोसो शरीर ते, छोजो नाहे भरोसो शरीर ते, पलो पायां थी मां ज़िंद पीर ते, बासियूं बासियां थी मां ज़िंद पीर ते। वाह जो पंजड़ो कवि मास्टर रांझन लिखियो आहे ऐं असां सिंधी समाज में अहिड़ा कवि रही चुका आहिनि, इन्हनि जा पंजड़ा अॼु बि पीढ़ीअ दर पीढ़ीअ जे लाइ ताज़ा ऐं तवाना आहिनि ऐं हमेशह रहंदा। त ऑन दिस नोट मां इते ई जय झूलेलाल चई वरी हिकु भेरो तव्हां सभिनी खे उन्हनि जे जनम जे ॾींहं जूं लख लख वाधायूं थी ॾियां।